अल्लामा याफ़ई रहमतुल्लाह अलैह अतरगीब व तरहीब जे अंदरि हिकिड़ो वाक़ियो आंदो आहे, अजीब वाक़ियो आंदो आहे। ऐं उन जेके वाक़िया जेके लिखिया आहिनि, लिखे थो त मुंहिंजा इहे मुशाहिदा थियल आहिनि या उन्हीअ खां किसा इहे वरिता आहिनि जंहिंजा ख़ुदि मुशाहिदा थियल आहिनि। अल्लामा याफ़ी लिखे थो, मज़लूम ते ॻाल्हि हूंदी। अल्लामा याफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो हिकिड़ो शख़्स आहे जेको घरों निकितो आहे, वीचारो बछड़े वालो आहे, वयो आहे ॼारी खणी हिकिड़ी मच्छी मारी। काफ़ी टाइम खां बाद में हिकिड़ी वॾी सुठी मच्छी आयसि वीचारे खे, सुठी हिकिड़ी। ख़ुशि थियो ॾाढो त इहा मछड़ी मां काफ़ी ॾींहंनि खां वठी घर जे अंदरि न वठी विया, पंहिंजे बचड़नि खे थो खारायां, घर वारनि खे थो मछड़ी खारायां मां वञी। सुठी वॾी मछड़ी वीचारो उन में खणी करे जो थोरो अॻिते हलियो, हिकिड़ो ज़ालिम आयो। उन ज़ालिम चयो त मच्छी मूंखे ॾे, चई मच्छी मां न ॾींदुसि। त मच्छी मूंखे ॾे, चई मच्छी मां न ॾींदुसि। बचड़नि जे लाइ मां काफ़ी टाइम मों कोठी, वात वीचारनि जो फिको हूंदो, बचा कंहिंखे प्यारा न हूंदा आहिनि। बचा त जानवर, उहो जेकी कुती हूंदी आहे, कुती उनखे पंहिंजा बचा प्यारा हूंदा आहिनि। कुती पंहिंजे बचनि जे मथां वेठी हूंदी आहे। ख़ुदा एॾो रहम दुनिया जे अंदरि पैदा कयो आहे, खोतीअ खे पंहिंजा बचा प्यारा हूंदा, इंसान खे पंहिंजा बचा प्यारा कीअं न हूंदा। अदा मां न ॾींदुसि। हुन ज़ालिम जाबिर पंहिंजे ॾाढ पंहिंजे ज़ोर ते इन्हीअ खे लठी जो ठोकी भरकट आहे मग़ज़ में दाह रखी हुई। हिन को हथ मां मच्छी किरी पई, मच्छी खणी करे अॻोतो हिन को लफ़्ज़ निकिरी विया, आह निकिरी वई, दाह निकिरी वई, अखियुनि मां पाणी हलियो। बसि हेजू थोरो मच्छी खणी अॻिते हलियो त उनखे मच्छीअ आङूठे में चकु विधो। हाणे मां तव्हांखे पुछां थो, भला मच्छी बि आङूठे में चकु विझंदी आहे? कुरड़ो कोई चकु विझंदो आहे? छा कंदो चकु हिन जो? न, हे ख़ुदा हुनखे चकु विझरायो। आङूठे में चकु पियो, रड़की दहाकी बाहिड़े बाहि बाहिड़े बाहि बाहि। घर ज़ोरीअ पुॻो, कुरड़ो हथ में उछले, पर रड़ थी पए, रड़ियूं थी पन दाहूं थी, बाहिड़े बाहि बाहिड़े बाहि बाहिड़े बाहि बाहि चढ़ंदी वञे थी मथे। हथ ते बाहि चढ़ी आई, ख़ुदा जी कसम दाहूं थो कंदो वधे, रड़ियूं थो कंदो वधे। वठी वियसि डॉक्टर ॾे, डॉक्टर ॾिसी करे, ज़ारिया तुंहिंजी चढ़ी वई आहे, जल्द में मुचो कपराए, न त पाड़ो बाह वठ पई। मुचो फौरी तौर ते जल्द में कटियोसि, पर बाहि बंदि न थी। बाहिड़े बाहि जी बाहि बाहि मागे खाई वियो, बाहि मागे खाई वियो। वरी हीअं दाह करे चऊं ठूठ खां तुंहिंजी बाह कपिबी, ठूठ खां बाह कपियऊंसि, बाहि बंदि न थी। वरी रड़ थी पई, साॻियो दाह थी पई, बाहिड़े बाहि बाहि। न ॾींहं जो निंड न राति जो निंड। वरी पाड़ खां बाह कटियऊंसि, बाहि घटि न थी। पुछा कीअं आलिम खां, पुछा कयुसि कीअं आलिम, मसइलो आहे छा, हक़ीक़त सही ॿुधाए। चेदा हीअं ज़ुल्म जे तौर ते लठ ठोकी आहे हमरा खे, अलाए छा दाह निकिरी वियुसि। चे जेसि तूणी हुनजे दरवाज़े ते न वेंदे, ॻोल्हींदेसि कोन, तेसि तूणी ख़ुदा माफ़ न कंदो। हे ख़ुदा जो हक़ न आहे। ख़ुदा तोखे कई निमाज़ा माफ़ करे वेठो आहे, कॾहिं सोटी न ई अथई। हे ख़ुदा हलीम आहे, ख़ुदा जो कसम आहे। ख़ुदा जा कई फर्ज़ लताड़िया वेठा आहियूं, लताड़िया कई। रमज़ान नथा, रोज़ा नथा रखूं, ख़ुदा कॾहिं रिस्क बंदि न कयो आहे। उनजाड़े मां हिकिड़ो आलिम जो बयानु पियो ॿुधां, ख़ुदा जो कसम आहे, ॾाढो वीचारो रोए पियो, अखियुनि मां पाणी पियो हलेसि। चइबो कॾहिं सोचियो अथव इहा ॻाल्हि त तव्हांजे निमाज़ ते ख़ुदा तव्हांजो रिस्क बंदि न कयो, तव्हांजे रोज़े न रखण ते ख़ुदा तव्हांजो रिस्क बंदि न कयो। ख़बर अथव तव्हांखे कहिड़ी सज़ा ॾिनी अथई? चए थो दुनिया में का बि शइ सिज जा केरड़ा बंदि न कंदो, हवाई पाणी तोखूं रिस्क बंदि न कंदो, पर तोखूं छा बंदि कयो अथई? पंहिंजे दरवाज़े ते सजदो नथो करावई, सम्झो ख़ुदा कावड़ियल थी तोखे सज़ा ॾेई छॾी अथई। ख़ुदा जो कसम, अखियुनि वीचारे उलमा पाणी पाणी बोले इहो बयानु पियो करे त तोखूं ख़ुदा सजदे खां महरूम करे छॾे अथई, इन खां वधीक तोखे सज़ा कहिड़ी ॾे आख़िरकार? तोखे पंहिंजे घर ते घुराइण ते तौफ़ीक़ नथो ॾे? दुनिया जे अंदरि ख़ुदा काफ़र खां इहे रिज़्क बंदि न कया आहिनि, मुशरिक खां इहे रिज़्क, ज़ानीअ खां बंदि न कया अथई, तोखां बंदि काॾों कंदो। पर वॾी सज़ा इहा आहे जो मुस्लमान थी करे पंहिंजे परवरदिगार जे दरवाज़े ते न अचे। बहरहाल
हो रोईंदो रहियो, डुकंदो रहियो, तड़पंदो रहियो, कूकंदो रहियो, उनखे सूर घटि न पियो थिए। आख़िर परेशान थी करे ख़बर त कोन हुअसि त कहिड़ो हमरा मां कंहिंखो मच्छी खसी आहे। तड़पंदो तड़पंदो रड़ियूं कंदो 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 कूकंदो कूकंदो आख़िर हथ अची वियोसि उहो शख़्स ख़ुदा ॼाणे थो हुनजे पेरनि ते किरी पियो। चए थो ख़ुदा जो नालो थी माफ़ कर, अलाह जो नालो थी माफ़ कर, क़ुरान जो वास्तो थी माफ़ कर, रहमतुल आलमीन जो वास्तो थी मूंखे माफ़ कर। हिन जे रड़नि जे करे हुन फौरी हथ विझी मथे करे चयसि माफ़ थी ॻाल्हि त कर। हो बि नथो सुञाणेसि आहे केरु, छो थो रड़े, छो थो कूके, छो थो अहिड़ो दाहूं करे जो किरी पियो आहे। उन अॻिले जेको मच्छी खसी हुन जे अखियुनि हिन जे रोइण जे करे पाणी अची वियो, रोई पियो। छा ॻाल्हि आहे, छा तोसां ज़ुल्म थियो आहे, छा माफ़ कयईं, मथे करे अता माफ़ कर त पोइ मां ॻाल्हि कयईं। चई त दिलि सां ख़ुदा जो कसम मां माफ़ कयोमांसि। हुन जीअं फौरी माफ़ कयो तीअं ख़ुदा बाहि हटायसि। बाहि बाहि हटी वई, बाहि कटिजी वई आहे सॼी। छा ॻाल्हि आहे? चई त मां उहो ई आहियां ज़ालिम जंहिं तुंहिंजी मच्छी खसी मां, मां उहो ई ज़ालिम आहियां जंहिं तुंहिंजी मच्छी खसी मां। पर ॻाल्हि त कर ख़ुदा जे वास्ते ते तुंहिंजा लफ़्ज़ के निकिरी विया छा दिलि मां? चीदा मच्छी भी मुंहिंजी, डंडो भी माखी वई, मुंहिंजा बच्चा गर्द वीचारा तकिन पा। मुंहिंजूं उम्मीदूं कहिड़ियूं हूंदियूं जो मुंहिंजे बच्चनि जो गिरोह तूं खसे वई, मासूम बच्चनि निमाणनि जो तूं गिरोह खसे वई। मुंहिंजे दिलि मूं छा आ उभरी हूंदी? मुंहिंजा लफ़्ज़ निकिरी विया, या अल्लाह हुयमि त ग़रीब, एतिरी महिनत खां पोइ बच्चनि जे लाइ मच्छी मारी मां, उहो बि इहो ज़ालिम खसी थो वञे। ए अल्लाह मौत खां पहिरियां हिनखे दुनिया में पंहिंजी कुदरत वारो सबक़ु सेखारिजांसि। तव्हां त ॿीहर त कंहिं मज़लूम सां ईअं न करे, तव्हां त ॿीहर कंहिं मज़लूम सां ईअं त ईअं जेको आहे ईअं त उचाए न वाजाए न, इहा तव्हां निकिरी वई आहे माखां। पर उन जी हालत बेचैन ॾिसी, बांह कटियल ॾिसी करे हे बि रोई पियो। चए थो ओ अल्लाह वरी मौत ताईं मां उम्मत मुहम्मदी कंहिंजे लाइ बददुआ न कंदो आहियां। मां बददुआ जे करे एॾी न के तकलीफ़ आई है, बददुआ जे करे बांह सॼी कटिजी वई आहे। एतिरी ज़िंदगी हुन दरपदर ऐं ज़िलत वारी गुज़ारी आहे। तंहिं करे अल्लाह मौत ताईं मां इंशाअल्लाह तोसां वाइदो थो कयां त ॿीहर मूंखे केर बि उचाईंदो मां इहा न कंदोमांइ। अॻिलो बि चए थो मां तौबा ताब थो कयां, ओ अल्लाह जेको मूंखां ज़ुल्म थियो आईंदे इंशाअल्लाह मां ज़ुल्म न कंदोमांइ। मां तंहिं करे मज़लूम खां कुझु लहाराईंदा कयो।